पीटीआई बानी नेब तरमीमूं बहाल थियण बाद 190 मिलियन पाउंड वारी रेफरेंस मां बरियत वारी दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। 190 मिलियन पाउंड करप्शन केस जी अडियाला जेल में ॿुधणी थी। पीटीआई बानी जे वकील दलील ॾींदे चयो त नेब तरमीमुनि बाद काबीना जे फ़ैसिलनि खे तहफ़्फ़ुज़ हासिल थी वियो आहे। हिन केस में हाणे नेब जो दाइरो नथो ठहे। नेब प्रोसिक्यूटर चयो त अदालत जो हीअ केस ॿुधण जो अख़्तियार न आहे त पोइ बरियत वारी दरख़्वास्त ॿुधी सघिजे थी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ मुश्किल वक़्त में इक़्तिदार जूं वाॻूं संभालियूं। दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ अहम क़दम खंया पिया वञनि। तक़रीब खे ख़िताब कंदे नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार चयो आहे त जल्द पाकिस्तान ख़ुशहाल मुल्क थींदो। वज़ीर आज़म मुल्क खे बहरान मां कढण लाइ कोशिशूं वठी रहियो आहे। मुल्क में तरक़ी जी रफ़्तार बहितर थी रही आहे। पाकिस्तानियुनि बरतानिया जी तरक़ीअ में अहम किरदारु अदा कयो। ओवरसीज़ पाकिस्तानी क़ीमती सरमायो आहिनि। नेपरा 3 महीननि लाइ सेप्टेम्बर खां नवंबर ताईं बिजली अघ में 1 रुपयो 74 पैसा फ़ी यूनिट वाध जी मंज़ूरी ॾेई छॾी। वाफ़ेदारनि ते 43 अरब 23 करोड़ जो वाधू ॿार पवंदो। केपीजे महमद ज़िले में एफसी जे हेडक्वार्टर ते हमले जी कोशिश नाकाम। ख़वारिजी टोले सां वाॻियल 4 आपघाती बमबार मारिजी विया। आईएसपीआर मूजिब 6 सेप्टेम्बर ते सुबुह जो 6 वॻे ख़वारिजी टोले सां वाॻियल 4 आपघाती बमबारनि महमद में एफसी हेडक्वार्टर ते हमले जी कोशिश कई, जंहिंखे फोर्सेस नाकाम बणायो। सिक्योरिटी फोर्सेस मुल्क मां हर सूरत में दहशतगर्दनि ऐं दहशतगर्दीअ खे चिथण लाइ पुरज़म आहे। वतन जे फ़िज़ाई हदनि जो दिफ़ा कंदड़ पाक फ़िज़ाया जो ॾींहुं पंजड़ जी जंग में दुश्मन जा इरादा। नाकाम बणाईंदड़ शहीदनि जे यादि में एयर हेडक्वार्टर इस्लामाबाद में तक़रीब। एयर चीफ शहीदनि जे यादगार ते गुल रखिया ऐं दुआ घुरी। एयर चीफ ज़हीर अहमद बाबर सिंधु चयो त पाक फ़िज़ाया जे जवाननि फ़िज़ाई हदनि जी हिफ़ाज़त लाइ अज़ीम क़ुर्बानी ॾिनियूं आहिनि। वतन जी हिफ़ाज़त लाइ पाक फ़िज़ाया हर वक़्तु तयारु आहे। शहीद पायलट राशिद मिनाज़ जी मज़ार ते बि एयरफोर्स जे ऑफ़िसरनि ऐं जवाननि जी हाज़िरी। सदर आसिफ ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ घरू वज़ीर मोहसिन नक़वी पारां पाक फ़िज़ाया जे शहीदनि खे भेटा पेश। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त पंजड़ जी जंग में पाक फ़िज़ाया जे जवाननि दुश्मन जे इरादनि खे ख़ाक में मिलायो हो। वतन जी हिफ़ाज़त ते क़ुर्बानी ॾींदड़नि खे सलाम। घरू वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त पाक फ़िज़ाया घटि वसीलनि बावजूदि सेप्टेम्बर जी जंग में दुश्मन जे इरादनि खे नाकाम बणायो। शहीदनि जे करे ई वतन महफ़ूज़ आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील मेमन हर सूरत में कराची शहर अंदरि क़ाइम बस अॾा ख़तमु करण जो ऐलान करे छॾियो। शर्जील मेमन चयो आहे त शहर खां ॿाहिरि बस टर्मिनल्स अदालती हुकुम ते क़ाइमु कया विया आहिनि। मुफ़्त शटल फ़राहम करण बावजूदि केस दाख़िल कराया पिया वञनि। कूड़नि केसनि बावजूदि शहर मां बस अॾनि खे टर्मिनल ॾांहुं मुंतक़िल कयो वेंदो। पीटीआई हिकु न पर 100 जलसा करे ॿीहर 9 मई जहिड़ो वाक़ियो थियणु न ॾिनो वेंदो। नून लीग अॻवान तलाल चौधरी चयो आहे त पीटीआई खे कंहिं बि सूरत में एनआरओ न मिलंदो। उमेद त हिन भेरे पीटीआई जलसो करे ॾेखारींदी। जलसे जे बहाने सां कानून हथ में खणण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। इस्लामाबाद जे सेक्टर F8 में फायरिंग करेंसी एक्सचेंज जो मालिक ऐं सिक्योरिटी गार्ड समेत क़तल। लाश अस्पताल मुंतक़िल। करेंसी एक्सचेंज जे मालिक शहज़ाद सती जे क़तल ख़िलाफ़ करेंसी डीलर्स हड़ताल जो ऐलान करे छॾियो। शहज़ाद सती जे क़तल में निजी टावर जी इंतज़ामिया मुलविस करार। जवाबदार गिरफ़्तार करण जो मुतालबो। सिंध में सिम नालनि ऐं ड्रेन्स खे लॻल घारा बरसाती पाणी खणण बदिरां ॻोठ ऐं ज़मीनूं ॿोलण जो सबबु बणिजण लॻा।
ताज़नि बरसातुनि बाद मीरपुर ख़ास, बदीन, झुडो, दादू ऐं ॿियनि इलाइक़नि में सिम नालनि ऐं बरसाती पाणीअ जे निकाल लाइ ठहियल ड्रेन्स बंद कमज़ोर हुअण सबबि केतिरनि ई ॻोठनि खे ॿोड़े छॾियो। केतिरा ई ॻोठ अञा बि पाणीअ हेठि। निंदो वेझो बरसाती पाणी निकाल न थी सघियो। रहवासी प्यारनि जा मड़ दफ़नाइण लाइ बि परेशान। ॻोठ अशरफ खोसो वासी पोरित जुमन खोसो जी न्याणीअ जो जनाज़ो गोॾे जेॾे पाणी मां झागे क़ब्रिस्तान नियो वियो। मेन ड्रेन टंडो बागो खे घारो लॻण सबबि पीर सूमार क़ब्रिस्तान समेत भरपासे जा केतिरा ई ॻोठ बि पाणी हेठि।